बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जी। तो पाण ख़बर आहे त मौसमियात खाते मुझे बरसात काफ़ी वॾी पई, तंहिं बाद माण्हू वीचारा ग़रीब मिसकिन जेके हुआ उनजा ही तव्हां बैक साइड में ॾिसो पाणी पाणी थी वियो आहे। जिते माण्हू वेठा हुआ पंहिंजो माल मथो सभु गॾु करे वेठा हुआ, मुंहिंजे बैक साइड में ॾिसी वग़ैरह ऐं फुटी या फसल जेको बि आहे उहो पाणी जे हेठि अची वियो आहे। पाण ॾिसी सघंदा आहियूं त माल वञी माण्हू कहिड़ा परेशान थियनि था। मुंहिंजी बैक साइड में ॾिसो हिन में झोपड़ी ठाही आहे कि बरसाति जे लाइ, हिन में खट पई आहे ऐं वेझे वञी तव्हां ॾिसो खट पई आहे ऐं मथां पन्नी आहे प्लास्टिक जी। हीअ ॾिसो पन्नी प्लास्टिक जी हिन लॻाए छॾी आहे मथां, ऐं हेठि जेको थो हीअ लांडी टाइप न मां हिननि ठाही आहे, लांडी जी थींदी आहे हिननि जी। ॾिसो लांडी मथां ठाहे इन जो कारण रुॻो इहो आहे। मां बैक साइड में ॾिसां त हीअ हिते रुॻो पंहिंजो माल ॿधण लाइ, त हीअ जेको माल आहे वीचारो गप में बीहे कोन थो। हीअ मुंहिंजे बैक साइड में तव्हां ॾिसो हीअ सॼो हिननि हिते माल ॿधण जे लाइ साइड में इहो ठाहियो आहे। हिन पासे झोपड़ी आहे, हिकिड़ो माण्हू ते वेही ऐं रहे ऐं हिन जी देखभाल करे, माना जाॻे, हिकिड़ी त हवा हिकिड़ी मौसम, ऐं हिन पंहिंजे माल जी हिते चौकीदारी बि करे ऐं माल मच्छरनि खां बचे। ऐं ॿियो ही सुपर हाईवे रोड आहे ऐं उनजो बि तमामु ख़्यालु करे। ॾिसो हीअ रोड आहे, हाईवे रोड आहे, उन ते मथां ही जेको थो वरी माल बि ॿधल इन जो ख़्यालु करणु भाॻियुनि खे बरसाति में वॾी तकलीफ़ थी। ऐं उहो जेको थो हाणे मौसम तमामु क्लियर आहे ऐं आसमान ते किथे बि जेको थो बादल कोन्हे। मौसम खाते ॿुधायो आहे त हाणे बरसाति जो को बि इम्कान कोन्हे, पर बरसाति जेका बि थी आहे किथे रहमत बणिजी वई आहे ऐं किथे रहमत बणी आहे। इहे सभु अलाह जी मर्ज़ी आहे। हुअईं इहो ई चवंदा आहिनि त ॿुॾी जा ॿीणा थी वञनि था। वॾी महिरबानी।